साईं मुंहिंजा उस्ताद गॾो कंदो पढ़ाए। हिन कहाणी में तव्हांखे मज़ो ईंदो जे थोरी घड़ी ताणी टाइम ॾेई जे ॿुधंदो त तव्हांखे बहितरीनु आहे हीअ कहाणी। कंहिं ज़माने में बादशाह रहंदो, बादशाह त पाण अलाह हुआ पर हीअ ज़माने जी टुकरी जो बादशाह हुजे। हिकु राति बादशाह खे पुटु ॼाओ ऐं उन ई राति वरी वज़ीर खे धीउ ॼाई। पोइ वज़ीर ई बादशाह ॿिन्हिनि जी गॾाए कई ऐं हुनजो बादशाह गुलमनीर रखियो नालो पंहिंजे पुट जो ऐं वज़ीर रुबाब राणी पंहिंजी धीउ जो नालो रखियो। साईं इहे ॿई पाण में पढ़णु वेंदा स्कूल। साईं मदरसे में जिथे पढ़ंदा हुया सो हिननि जी पाण में अचु वञु, गॾु अचनि वञनि, गॾु मोटनि। हिननि जी पाण में वॾी सिक थी वई। अॼु नंढा सुभाणे वॾा, पर जिथे बि बेंच में वेहण ते बि गॾु वेहनि। मतिलबु हिननि खे पढ़ाई कनी कोन। जंहिं महिल बि वेठा आहिनि पाण में रुॻो केचरी वेठा कनि, हीअ ॻाल्हि हीअ ॻाल्हि टेक पियो पवे न। उस्ताद जंहिं महिल बि हिननि खां सबक़ु पुछा करे त अलिफ़, त हे अलिफ़ पढ़नि, बे पढ़नि ई कोन। बे पंहिंजी पाण वटि रख, उस्ताद खे चवनि बाक़ी अलिफ़ रुॻो असांखे पढ़ाए। उस्ताद हिननि खे तारीफ़ कई, सबक़ु जे अलिफ़ खां वधीक पढ़नि ई कोन। उस्ताद ॿिन्हिनि हूअं बेज़ार थियो, टहिको लॻो पियो वञे। ॿिया ॿार बि हिननि खे ॾिसी खरनि पिया। मास्तर खे कावड़ वठी वई, उस्ताद खे देरि न कई, विच ते दीवार ॾियारी। साईं रुबाब राणी हिकिड़े पासे ॾे कीअं ऐं गुलमनीर बादशाह ॿिए पासे ॾे कीअं। ते बि हिननि जी कोन पे सरे। उन में हिकिड़ो सोराख करे हिक ॿिए खे वरी उतो ॾिसी हिक ॿिए जो आवाज़ु ॿुधी केचरी वेठा कनि। हिन साईं कावड़ ॾाढी उस्ताद खे आहे। साईं हल हल, हे साईं वॾो कमु लॻो पियो वञे। हिन जी इहा केचरी अचु वञु पुॾूं बादशाह पुछा करे पंहिंजे पुट खां त पढ़ी आयो। हा भाउ पढ़ी आयासीं। वज़ीर पुछा करे धीउ खां पढ़ी आयासीं? जे पढ़ी आयासीं। साईं हुननि खे ॿुधाइनि सबक़ु थोरो घणो त जेको बि उस्ताद पढ़ाइनि त उहो पढ़नि। हाणे हो बि त बादशाह जो ज़वाज आहे पढ़ियल। साईं हिकिड़े ॾींहुं उस्ताद ॿिन्हिनि ॿारनि खे वठी अचे बादशाह जे दरबार में हासिलु थियो, नांग दाख़िलु थियो। दरबार लॻी पियो वञे त उस्ताद जो ईंदो त हाणे उस्ताद जो अदब त ॿी शइ आहे न। बादशाह पंहिंजे कुर्सीअ तां तख़्त तां लही उस्ताद जे अदब में बीह रहियो। उस्ताद खे चई भाउ वेहो, तव्हां ख़िदमत कई। हुनखे पाणी गिलास बादशाह बराल नौकर चाकरनि जो वारो कयो। उस्ताद आयो आहे क़िस्मती, सो हिनखे पाणी मानी जेको कुझु आहे हिनखे वारो कयो, खाराए हेॾो होॾो। पोइ हाल हवाले थियूं था। उस्ताद खां पुछा कई बादशाह त ॾे हाल हवाल। वज़ीर ऐं बादशाह ॿई गॾु हुजनि। जे बा तव्हां ॿार मूंखां ज़ोर न अलिफ़ खां मथे पढ़नि ई कोन था। बसि मूंखां मतिलबु इन खां त मां गॾो पढ़ायां त उहो पढ़ी वेंदो, बाक़ी तुंहिंजा बचा तव्हांजा कोन ॿिन्हिनि जा पढ़ंदा न सुधरंदा। हाणे हेॾी दरबार लॻी पियो वञे बादशाह जे ऐं वज़ीर खे। इहो जंहिं महिल लफ़्ज़ अची गॾो पढ़ी वेंदो, तव्हांजा बचा न पढ़ंदा, त बादशाह खे साईं कावड़ वठी वई, गुस्सो अचे वियो। हेॾी अवाम जे अॻियां मुंहिंजी बेइज़ती आहे हिन में, सो इहो चैलेंज आहे तोखे मुला त तूं इहो गॾो पढ़ाए ॾेखार। असां असांजा बचा नथा, असांजा गॾो पोइते थिया न ॿार। मतिलबु तूं गॾो पढ़ाए वेंदे भई असांजा ॿार मतिलबु पोइते कया न तूं। बादशाह चिड़ में इहो सफ़ाऊं नांगूं ऐद थी वियो। हिनखे कहिड़ी बि हालत में मुला खे जे गॾो पढ़ाइजे करे हफ़्ते खन में गॾो न पढ़ाए त साॻे गॾ जे पेट में तूं अंदरि वेंदे। साईं बादशाह जलाद में अची वियो, कावड़ में अची वियो। हिन मुला खे इहो ऑर्डर ॾिनई। मुला देरी न कई, साईं घर वियो। इन ई सोचे मुंहिंजे त हाणे यार मां त कावड़ में चई हुयुमि इहो लफ़्ज़, हाणे गॾो कीअं पढ़ायां। मुला खे वेठे वेठे ज़हन में ॻाल्हि वई त हे कमु जे येसि थींदो। ॿुधई वियो वञी छा वॾियां त हिकिड़ो नओं निढड़ो खोतो मतिलबु हल्को ई गॾो वठी आयो। मतिलबु उमिरि हेॾी न हुजेसि पर कुझु मतिलबु त निंढो हल्को। वॾो गॾो त हाणे वॾो थी वियो न। पोइ हिनखे अहिड़ो कमु कयो मुला, हाणे हफ़्ते में ॾींहं बि खोड़नि। हाणे ॻाल्हि त पंहिंजे मुना वांगुरु टाइम त न आहे, ॾींहं पंहिंजे मुदा ते उन वांगुरु गुज़रंदा आहिनि। साईं देरि न कई, हाणे वॾो हिकिड़ो किताबु वठी आयो। साईं हाणे किताब में पना उतरनि जे हिसाब सां दाणा विझी पियो वञे अन्न जा, ऐं गॾ खे हैरान चालू कयो। हिन दाणो किताब जो पनो वात था परे करे, वरी दाणो खाए पियो, वरी वात था परे करे दाणो खाए पियो। हिन जो उस्तादी चालू थी वई गॾ खे। हाणे गॾो पढ़े पियो। साईं जॾहिं बि अचे तारीख़ हिनखे सुबुह शाम पियो। साईं न किताब में अन्न पए, ड्रो थी वियो। गॾ जो ॾिठो त बणाए हेॾी ड्रो लॻो पियो आहे, सुखियो पियो पलिजे। 4-5 किलो पिया किताब मूं निकिरनि अन्न या दाणे जा, त गॾो हिरियो बीठो बाक़ाइदे। हिन 8 ॾींहंनि में गॾो सफ़ा ताते तार करे छॾियो। साईं हफ़्ता ॾींहं पूरा थी विया। साईं वरी दरबार में बादशाह ॾे ऐलान आयो त बाबा फलाणी हुनागूं जॻह ते उस्ताद पंहिंजो हुनुर ॾेखारींदो, गॾ खे पढ़ायो अथई। ॿुधई साईं वॾो दीवार थी वई, चारो तरफ़ माण्हू गॾु थी विया। सॼे मुल्क खे हवा में ख़बर पई त बणा उस्ताद गॾ खे पढ़ाए थो। सॼो मुल्क जाथों ॿुधो जीअं ॿुधो सभु इहो तजुर्बो ॾिसण आया त बणा मास्तर गॾो पढ़ाए कीअं थो ॾिसूं था। साईं असां
वॾो अवाम अची कठो थियो। बादशाह वज़ीर बि अची पंहिंजे तख़्त जे आम्हूं साम्हूं अची वेठा ऐं मुला बि अची गॾो सिधो पुॻो। बाबा मुला किताब खयूं आयो। हुन किताब में अॻे एडवांस में हुन सभु शइ उते जंहिं जॻह ते हिनखे मुला ॾे आया हुआ, मुला ऑर्डर ॾिनो उते किताब रखी छॾियो ऐं हुन में अन पंहिंजे हिसाब सां जेको कुझु विझणो हुउसि ऐं गॾो ॿधो पियो काई आयो। से हाणे किताब ॾिठईं गॾो जो हाणे इंतज़ारु थिए कोन पियो त मालिक हथ कढे त महिल इहो मां अनु खावां वञी। माण्हू त हुनखे विसरी विया, हुनखे बुख लॻी, ॿ ॾींहं जो ॿधई। सो हाणे बादशाह जो ऑर्डर थियो, बाबा गॾो खे मौक़ो पढ़ त तूं कंहिंजो पढ़े गॾो, हथ कढ गॾो मां। मुला देरी न कई, गॾो मुंहिंजो हथ कढिया त गॾो सही हेॾे होॾे अवामी कोन ॾिठे, सिधो सो वञी किताब ते बीठो। साईं छा थो पहिरियों पनो उछलाए ऐं अनु खाइण, ऐं वरी ॿियो पनो उछलाईंदो अनु खाईंदो वञे पियो। माण्हू सॼा हैरान हुजनि, भणा गॾो सच में पढ़णु चालू थियो, पनो कंहिंजो उछलाईंदो वञे, कीअं पढ़ंदो हलंदो वञे थो। माण्हू इबरत में अची विया, वाते आङरियूं अची वञनि, भणा वाह उस्ताद वाह, चारो तरफ़ वाह वाह पे हले साईं। हाणे बादशाह वज़ीर चयो भणा हे त मुला त वॾो सियाणो निकितो, गॾो पढ़ायो, असांजा छोकिरा वाक़ई में न पढ़ंदा। हाणे साईं रुबाब ऐं गुलमनीर बादशाह जी पाण में मुहबत सची हुजे, जंहिं महिल हिननि ते सख़्ती जो वधी वई पीउ ऐं बादशाह ऐं हुनजी पीअरनि जी, त हिननि खे चयूं त हाणे हे ज़ालिम ज़मानो आहे, असांखे रुबाब राणी खे गुलमनीर पियो चए त असांखे जीअण कोन ॾींदो, किथे अहिड़े मुल्क हलूं जिथे को असांखे चवे ई न, प्यार मुहबत इंजॉय वेठा कयूं। हाणे उहो बादशाही बचो हो, बादशाही ख़्याल हा, उहो बि सम्झी वञे त वज़ीर जी धीउ हुई, वज़ीरी ख़्याल आहे, हुन जा बि हिननि ॿिन्हिनि पाण में ॿधी करे हिकिड़े ॾींहुं बादशाही घोड़ा तयारु करे हिकु निकिरण जो ॿी बादशाही जी तयारी कई। साईं हिननि जो घोड़ो एतिरो हिन जो पीउ जो तेज़ हुयो, जो बादशाही घोड़ो जो हुयो त हुनखे चढ़िया राति जो त हीअं हलंदा हलंदा सुबुह ताणी हे 3-4 बादशाहियूं टपी वञी कीअं चौथी 5 बादशाही अॼु पुॻा। ते 5 बादशाही जे पुॻासीं। हाणे हिते थकिजी बि पिया, हाणे हिनखे सुबुह जो टाइम हुयो, सिजु उभिरियो, हिननि चयो हाणे हिते थक पटियूं, त हिननि देरि न कयो, हुनखे शहज़ादे खे चई तूं हाणे वञो तो शहर मां ही सा कुझु 2-3 रुपया आहिनि, मां हिते तरसां थी, शहर बि वेझो आहे, खाधो पीतो आण, होटल बोटल काथो खणी आ त खाऊं, एॾी मंज़िल करे आया आहियूं, पोइ थक बक पटियूं त पोइ जेकॾहिं जेको हूंदो हाल सो हलंदासीं। साईं हाणे जेको शहज़ादो गुलमनीर हो सो जेको थोरो होशियारु घटि हुयो, ऐं रुबाब राणी जेकी चालाक वॾी हुई, हुनखे चए पई त ख़्याल सां वञ, संभाल वञजाए, माण्हू हिते कॾहिं तूं ॿारहां बादशाही ॿारहां कॾहिं तूं निकितो न आहे, हिते जो कीअं मुल्क हले चले थो या तोखे ख़बर ई न आहे, माण्हू धोखेबाज़ अथई, हिते घणा हुनर अथई हेॾो होॾो, पर हीअ चए पई त मां वञा, रुबाब राणी पई त हिनखे मोकल न पई ॾिए, पर शहज़ादो गुलमनीर चए पियो त मां वञा। नेठि हूअ औरत थी वई, हू मर्द थियो, ॾाढो थियो, हुनखे ॾियईं त भला तूं वञ। त शहज़ादो गुलमनीर हलंदो हलंदो वञे पियो, चारो तरफ़ घुमंदो घुमंदो ॾिठईं त हिकु नजूमी औरत, मतिलबु जादूअ सां पंहिंजो हिकिड़ो जुआरी रांदि बि खेॾियईं। जेकॾहिं साईं छके जी या कहिड़ी बि रांदि बि खेॾियईं जुआ जी, जे उन में दाव लॻी वियो, हू खटे वियो त मुंहिंजो सिर बि उनजे हवाले, ऐं हीअ जेका पैसा बि आहिनि उहे बि उनजे हवाले। साईं हेॾी दावा पे हले, अगरि जेकॾहिं हारजी वियो त उनजो सिर बि मुंहिंजे बिले मां कुझु बि कयांसि, सो मुंहिंजी मर्ज़ी मालिकाणी आहे। हाणे हुनखे हुनर हो जादूअ जो, सो हिन शहज़ादे गुलमनीर हलंदो हलंदो वियो, उनजे मथां जो आयो त उनखे ॾिठईं त उनजी ॻाल्हियुनि ते हे मुतमिन थी वियो बादशाह ॿार, हुनखे कहिड़ी ख़बर त हे फ़रेब आहे। शहज़ादे गुलमनीर खणी पंहिंजो दाव हलायो, हुन बि दाव हलायो त हू खटे वई, हुनखे जादू जो इल्मु हो, हिनखे खटे वई जो वई त हिन चयो त भला हाणे तूं मुंहिंजे हवाले आहे। हुन वटि अहिड़ी जादू जी सुई पई हुन गुलमनीर शहज़ादे खे जो हईं भांडे ते, त हू घटो थी बीह रहियो। हल साईं घटो करे शहज़ादे गुलमनीर खे ॿधी टोड़े सां वरी साॻियो ई पंहिंजो हुनर हलाइणु चालू कयो त मन को वरी ॿियो अचे। सो हाणे हिते हाणे रुबाब राणी उते बीठी आहे इंतज़ार में त कंहिं महिल थो अचे त भला सौदो वठी। नेठि हाणे शाम जा थी विया, हिते 1 थियो, 2 थिया, 4 थिया, नेठि सिजु लहण वारो थियो अची। हाणे टेम टरंदो वञे पियो, हिनखे रुगो गणती हुजे बणाले काढियो, बुख बि तपायो आहे, नेठि हीअ बि आस्ते आस्ते घोड़े ते चढ़ी रवानी थी। हलंदी हलंदी वञे पई, जीअं हिन मुल्क में रहियल आहे उन मुल्क जो बादशाह गुज़ारियो हुजे, बादशाह जो कॉल थियल हुजे, जेको बि नओं माण्हू बादशाहीअ में दाख़िल थिए, भली औरत हुजे मर्द हुजे, पर मुंहिंजी तख़्त ते बादशाह उनखे बणायो वञे। हाणे बादशाह जो कॉल हुयो, हिनखे कांधी कुलो ॾेयूं, बादशाह मरी जो वियो त खयूं पिया अचनि, त रुबाब राणी बि जीअं पंहिंजी हुनजो दीवार टपी हुन शहर में दाख़िल थी त हे बि आम्हूं साम्हूं जो ॾिठनि, उन महिल शहज़ादीअ खे बिहार अचनि त बादशाह सलामत जो ही हुकुम आहे
जेको बि नओं माण्हू मुंहिंजी बादशाहीअ में दाख़िल थिए सो मुंहिंजी बादशाही उन खे ॾिनी वञे। हाणे साईं असां रुॻो दफ़नाए जो बादशाह खे, पोइ तोखे सभु कुझु सम्झायूं था। साईं हाणे हीअ साईं बादशाह खे दफ़नाए मोटिया। साईं हिन खे तख़्तु राज जेको वेस वॻो मायाणी हुअं त पोइ मर्दाणो वेस कराए सॼो हुनखे विहारे छॾियुनि बादशाहीअ ते। हाणे हे साईं रुबाब राणी बादशाह जी तख़्त ते हिनखे बादशाही मिली वई। यार त शहज़ादो गुलमीर त वियो गुमशुम हली। हिनखे साईं हाणे हेॾी बादशाही मिली पर हिनखे हिते बि सुकून त न हो, छो त यार खां परे हुई, दोस्त खां परे हुई। हाणे हुन खां सवाइ मज़ो न पियो अचे। हाणे कंहिंखे चई बि न पई सघे त को मुंहिंजो हीअं मसइलो बि आहे। साईं हाणे हलंदे हलंदे हाणे हीअ बादशाही थी वई हेॾे होॾे। हाणे कीअं हिनखे ॻोल्हे, हाणे बादशाह जी हिसाब आहे तख़्त ते वेही अवाम जी ख़िदमत में लॻी वई त हाणे हिनखे केरु ॻोल्हे। कंहिंखे चवे बि न पई त को हेॾे हारे पारे आहे। तो हिकिड़े ॾींहुं हारे पंहिंजे वज़ीर खे नौकरनि चाकरनि खे चई त मां हिन मुल्क जो पंहिंजे बादशाहीअ जो सैर कंदुमि, सो सैर सफ़र ते ऐलान कयो वञे त मां निकिरंदुमि। सभी नौकरनि चाकरनि सां हीअ शहज़ादी वञी की पंहिंजी टांगे जे हिसाब सां की हवेली जे हिसाब सां ठहियल जेको हुयो त उन में चढ़ी वेठी परदे अंदरि हलंदी 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 अचे पई। साॻी उहा औरत नजूमी जेकी वेठी हुई, जेकी गुलमीर शहज़ादे खे घटो बणाए छॾियो त हिनखे अज़ु दी उन आम्हूं साम्हूं जो आहे त हिनखे अज़ु ख़ुदि शिक थी त बणा जेकर इहे घटा जेका आहिनि त इहे मां ख़रीद कयां। सो हिनखे कुदरती का शिक थी अहिड़ी। हिननि खे चई बादशाह सलामत खे पुछा की नौकर खे वज़ीर मोकिलियईं त इहे घटा मूंखे ख़रीद करणु पुछा करे त घणनि जा आहिनि। चई त हाणे हलाईंदी 200 जी आहे पर बादशाह ज़ादीअ खे 150 में मां हीउ घटो ॾींदुमि। 300 रुपया शहज़ादीअ ॾेई घटो वरिता। साईं घटो हिकिड़ो वरितई 300 ॾेई। चई 150 जी जॻह ते 200 मतिलबु 150 मथे थी ॾियां मां। चई घटो वठी शहज़ादी आई पंहिंजी हवेलीअ में। साईं हाणे घटो जो हिनखे हुयो, ॿियो हिनखे यार जी चिंता बि हुई त हाणे कीअं मसइलो थिए, पर हिनखे घटो वणियो। हीअ घटे खे तारे खे विंचारे हथड़ा घुमाए वेठी हेॾो होॾो। हिकिड़े ॾींहुं यार कुदरत मुंहिंजी अला जे हिनखे ईअं खानाड़े खानाड़े हिनखे सुई लॻी उहा सुई सम्झ में आई। जॾहिं हिनखे त को कंडो लॻो आहे घटे खे। बानीअ खे सॾ बानी टुकंदी आई। साईं चई हिनखे ॾिस त साईं छा आहे। हिन जो खणी थो कढनि त कंडो त उहो शहज़ादो गुलमीर थी पी रहियो। पर तूं हिते त पाण में ॾाढी भाकरे पजी आहे। साईं प्यार मोहबत जी ॻाल्हियूं करणु चालू कयनि। साईं चई हीअं मसइलो मूंसां थियो त वरी शहज़ादी ऑर्डर ॾिनो त या उहा औरत हुननि खे लधी कोन कार खे त वई हले काॾे हले केरु हुई। त हीअ पाण में वरी शहज़ादो गुलमीर ऐं रुबाब राणी पाण में मिली विया। साईं कुझु ॾींहं मोहबत प्यार जा हलिया पिए हेॾो होॾो। हाणे साईं हीअ त बादशाह थियो न, जॾहिं हुनजी छा कुझु राणी बादशाह थी वई हुनजी शहज़ादी त बसि हीअ बादशाह थी वियो। सो जॾहिं हीअ बादशाह थिया त हिकु कुराड़ी हिननि वटि ईंदी हुई। मखण जो खयूं ऐं लस्सीअ जो किलो खई हिननि खे तारीख़ ॾियण ईंदी। तारीख़ रुबाब राणीअ खे ॾेयूं हली वेंदी। मखण जो ऐं लस्सीअ जो लोटो हिननि खे ॾेयूं हली वेंदी ईंदी वेंदी हुई। हिन हिकिड़े ॾींहुं शहज़ादे गुलमीर सां वई हवालु कयो त हिन कुराड़ी अचे थी मखण जो ऐं हुन लोटो लस्सीअ जो ॾेयूं हली थी वञे। सो मां खे तवाम थी थो पई अलाए छा अलाए का दुआऊं विझे थी अलाए छा थी करे अलाए पढ़ाए अलाए छा आहे। इन करे मां तोखे ॾियां नथी न पाण थी खावां पासे ते हारींदी वञा त मखण बि त लस्सी बि। हाणे इन हिकु वधि तूं झले छॾियसि शहज़ादा त ॿिए वारे असांजे इहो सामान न खणी अचे। शहज़ादे गुलमीर चयोसि अड़े वो चरी इहो औरतुनि जो मसइलो आहे। मां हुन औरत खे नथो चई सघां त मड़ तूं खणी अचे न खणी अचे, इहो तुंहिंजो मसइलो आहे। तूं झलेसि चाहे न झलेसि वधीक तुंहिंजी दिलि आहे, तुंहिंजी राज़ पियो जीअं चवे। चई सही आहे अॼु आई त मां झलींदीमांसि। सो इहो मखण जो ऐं लस्सीअ जो लोटो न खणी अचे। चई सही आहे तूं भली झले छॾे। जे तव्हां वटि गंज आहे जीअं असां वटि उअं बि असां बादशाही ॿार ऐं सभु शइ आहे पंहिंजी। इन करे हाणे चवां थो की ॿिए ग़रीब खे ॾिए भला। साईं थी ख़ैर सां सुबुह साॻी कुराड़ी उहो मखण जो ऐं लस्सीअ जो लोटो खणी अचे शहज़ादीअ जे अॻियां आई। शहज़ादी अचे त अमराणे ॻाल्हि ॿुध ऐं दिलि में बि न कजांइ ॾुख बि न कजांइ ॻाल्हि सची कयई। हीअ तूं जेको बि मखण ॾींदी आहियां लस्सी ॾींदी आहियां मां सची ॻाल्हि कयई त मां खाईंदी न आहियां, न मुड़ुस खे ॾींदी आहियां न पाण खाईंदी आहियां। सो इहा पासे ते मां हारे छॾींदी आहे खामखा ज़्यान थो थिए। हेॾो हिकिड़ो कुर्बान गुलाम जो घरु अथई सो इन खे ॾींदी कर त वीचारो पेट जो गुज़र सफ़र भला इहो करे। चई मां सही आहे तूं चयो त ॿिए वारे खणी न ईंदमि पर तोखे ख़बर आहे त तुम्हारे मुड़ुस जो ज़ात जो केरु आहे या केरु आहे किथां जो इहा ख़बर डिटेल कॾहिं वरिती अथई तूं।
हिन चयो न मड़ मूंखे ख़बर न आहे, बसि मुंहिंजो मुड़ुसु आहे इहा ख़बर आहे, बाक़ी ज़ाती ख़बर न आहे त ज़ात में छा थिए ज़ात जो। चइमां तूं पुछा कजां त ज़ात जो छा आहे। हिन खे साईं अकुराड़ी एतिरो ॿुधाई वई त ज़ात जो पुछा लाज़मी कजां, मां ॿिए वारे जीअं अचां तूं ज़ात मूंखे ॾसजांइ। सो शहज़ादो गुलमनीर आयो, शाम ते मोटी त हाणे हिन पुछा कयो दिलि तूं ज़ात जो केरु आहे। हिन जो छॾे हिन ॻाल्हि खे, बसि हाणे तूं ख़बर ॾे, पाण त ॼावा पिना ऐं पाण हिकु बादशाही में हिकु स्कूल में पढ़िया ऐं हेॾो सारो, ते बि तूं मूंखां ज़ात जी पुछा करे, बसि हाणे छा थी पुछा करे, चरी आहियां बादशाही ॿार आहियां तोखे ख़बर आहे। हिन खे ईअं मुतमिन कयूं, हीउ हलियो वियो। वरी सुबुह ते कुराड़ी आई, ॾे वाल ज़ात जो केरु आहे। चईं त बसि चईं बादशाही ॿार आहियां तोखे ख़बर आहे। चईं न ज़ात हिन जी असुल ॿी आहे, तूं पुछा कर जेतिरा। साईं वरी ॿिए ॾींहं बि साॻो नटायूं हलियो वियो। आयो टीं राति वरी साॻो कुराड़ीअ साॻो ॿुधायो त वरी साॻी हिन खे पुछा की दिलि ज़ात जो केरु आहे। हिन चयो न बसि ॿुधायो मां हिन कला जी, न कुझु बि थिए तूं ज़ात लाज़मी ॿुधाइणी पवंदई। चई हाणे चरी नथी मुड़े न, सुबुह साझर जो तेल मेट पिसाए ऐं फलाणो वाह त दरिया वहे थो पियो, इन में ॿई विंजण हलंदासीं, पोइ उते ॿुधाईंदोमांइ। हिन साईं देरी न कई, सुबुह थी खेर जी देरी न कई, साईं तेल मेट जाम पिसाए हिन ॿिन्हिनि ज़ाल मुड़ुस रवाना थिया वञी उन में तलाउ में जंहिंमहिल लथा वाघ हुन वाह में, सो ही विंजन पिया त हे पियो चवे त हाणे ज़ात न पुछा करे, जेकर ज़ात ॾसींदोमांसि त मां साॻो ई रूप बदिलजी वेंदो मुंहिंजो। सो हिन खे इलाज कयईं दिलि ज़ात न पुछा कर, बाक़ी धाए बाए खेॾूं बुची धाए रांदि कयूं हेॾो होॾो। चई न मूंखे ज़ात ॿुधाए शहज़ादा गुलमनीर तुंहिंजी ज़ात छा आहे। हिन खे हिकिड़ो चकर चई ज़ात न पुछा कर शहज़ादे रुबाब, हिन चयो ज़ात ॾस ज़ात ॾस। टे चकर चई त चौथे चकर हिन टुॿी हणी ऐं नांग वासीम थी ऐं मथे फणकणी। चई त बसि शहज़ादी बसि जेको ई आहीं इहो आहीं, बसि हे तरियो हलियो वियो, हुन कपर निकितो हलियो वियो। तो शहज़ादी हथ आया आहे अजाणी ज़ात पुछीमांसि, बसि शहज़ादो हुयो त हाणे मां हे त वियो नांग थी, हाणे हिन खे मां किथे ॻोल्हंदुमि। हीअ वापसि पंहिंजी बादशाही में मोटी आई। सो हाणे हिन खे कीअं ख़बर पए छा मसइलो आहे, कीअं थिए, हिन सोच में वीचार में हुंजी हिन खे चयो त हाणे ॿियो कमु मौत को बि न आहे, मां औरत ज़ाइफ़ आहियां, हिन खे किथे ॻोल्हियां, हीअ थी नांग वियो हलियो। हाणे मां हिकु कमु थी कयां त ॻाल्हि खणायां थी, जेको बि ॻाल्हि ॿुधाईंदो त मां उन खे 100 रुपया ॾींदुमि, भले कहिड़ी बि ॻाल्हि हुजे। इहो ऐलान हिन कराए छॾियो, सॼे मुल्क में ख़बर पई भाई हिकिड़ो शहज़ादो आयो आहे। शहज़ादो गुलमनीर पियो सॼे से रूप मर्दानो कयल हुओ। सोचे पियो त भाउ जेको बि ॻाल्हि ॿुधाईंदो कूड़ी ॿुधाए सची ॿुधाए, पर 100 रुपया उहो वरितियूं वञे, ॻाल्हि ॿुधायूं 100 रुपया वरितियूं वञे। साईं हाणे सॼे मुल्क में हले पियो, सभु को जेको जेको अचे पियो साईं हिन सां कूड़ी ॻाल्हि कूड़ ॿूड़ हयूं 100 रुपया वरितियूं पिया वञनि। इहा हिन जी सखावत हली पई, हल साईं हल। ॻाल्हि खे साईं 3 ॾींहं थी विया, हिन जी सखावत इहा हली पई, जेको बि अचे पियो ॻाल्हि कूड़ी सची ॿुधायूं 100 रुपया वरितियूं पियो वञे। हिकिड़ो कुराड़ो हुजे की मुगले दौरे जो झूनड़ो, जेको कमुकार में न थींदो पियो, खंघी टी टी पई हलंदी त खटी घर ई वेठो हूंदो। पोइ हुनखे कुराड़ीअ तंग करे ॾिनो, बणा निभागा हिते खांगारंदा हणी घर भरे छॾियो अथई। फलाणो शहज़ादो गुलमनीर ॻाल्हि पियो थो ॿुधाया, माण्हू हले केतिरा 100 वरितियूं था वञनि, बणा तूं बि मिरे अंधी कहाणी कूड़ बूड़ हणी 100 रुपया वठी अचे त खामगा घर वेठो आहे। वाह हेॾे होॾे ज़ाल हिन खे ताना ॾिए पियो वेठी, तारीख़ हिकु न ॿिए ॾींहुं हिन खे तानो ॾे। हिन चयो त भला हाणे मुड़ुसु ताने सां न मरे तारा सां बि न वणंदो। हिकिड़े ॾींहुं कुराड़े गिरत कई, चई अॼु वञा थो शहज़ादे गुलमनीर ॾे, बसि मां ॻाल्हि ॿुधी 100 रुपया वठी थो अचां। रन बान मथे में खणी सूर विधो अथई, तूं रण ॾींदीअ मूंखे। हिन कुराड़े सां कावड़ में निकिरी पियो। हाणे हेतिरे ज़ाल जी कावड़ में त निकिरी पियो, पर हाणे सोचे पियो त ॻाल्हि कहिड़ी ॿुधायां, सच हणा कूड़ ॿुधायां, छा कयां। इन सच में हलंदो हलंदो वञे पियो। हाणे कुराड़ो मुड़ुसु हुयो, इन सोच में त शहज़ादे जो गुलमनीर जो अञा बादशाही विथी रिकी हुई। हे विच में हिन खे कुराड़ो मुड़ुसु जो हिन खे सिजु लही वियो। हाणे त हिन खे राति पइजी वई सफ़र में। हिन ॾिठो त बणा ॿियो हेॾे होॾे को बि चारो न आहे, हिकिड़ो बड़ बीठो आहे वण। सो हाणे त नांग भला को भला बड़ ते चढ़ी मथे सुम्ही थो पवां। पोइ खेर सुबुह त बादशाही दरबार लॻी त वञी इहा ॻाल्हि ॿुधाईंदोमांसि त भला यकी सम्झ में आई ॿुधाईंदोमांसि, पर हाल नांग भला को मथे चढ़ी त बड़ ते वेहा। राति थी वई। साईं कुराड़ो मुड़ुसु आस्ते आस्ते गीतूं ॾेई ॾेई मिड़े बड़ ते चढ़ी मथे के डार में 2-3 वकड़ पोतड़े जा हणी वेही रहियो मथे। सो हाणे कुदरत मुंहिंजी अलाह जी आधी राति देर बदार थी, राति जा 12 जा 1 जेको टाइम बि थियो। इन टाइम हिकु शहज़ादो ही वण जेको हुयो
सो वण उॾिरो, उॾरी हिकिड़ी ॿिए मुल्क में अची लथो राति जो। सो उते हे कुराड़ो ते वण पुॻो ने वण मां हिकिड़ो ख़ूबसूरत नौजवान हमरा निकितो अचे उते देव परियूं हुजनि उन मुल्क में हुयो वियो हले वण उॾी। सो उते राग रूप हले पियो सॼी राति डांसूं वग़ैरह हलनि पिया हमरा वॾे आवाम सॼो मुल्क उते वॾा देव ऐं परियूं नच डांस गाना हलनि पिया। हे कुराड़ो वण ते उते चढ़ियल हुजे। वरी जो हमरा आयो ॾिठईं त बणासुर थी वियो। वरी उहो हमरा अची साॻे वण में अंदरि घिरी वियो। वण साॻो उॾरियो अची साॻी जॻह ते लथो। इहो कुराड़ो सॼो राति इहो हिनखे निंड बि न आहे, हिन सॼो इहो लका ॾिठो। हे साईं हाणे सुबुह जा देरि न थी, सिज जीअं ई बस लत उभरियो उन महिल टपड़े लही हेठि लथो। हाणे से रवानो थियो उते शहज़ादे जिते गुलमुनीर जी ॻाल्हियूं खणनि पिया, 100 रुपया मिले पियो। हिन चयो भला हाणे वञा थो, भला हाणे इहा सॼी ॻाल्हि इहा थो ॿुधायां त कूड़ आहे सच आहे कुझु बि आहे, भला मां अखियुनि ॾिठी शायदि आहे, भला इहा मां ॿुधायां थो शहज़ादे गुलमुनीर खे। पोइ 100 ॾिए या न ॾिए पर ॻाल्हि सची कबी, कूड़ कहिड़ो हणा ईमानदार माण्हू हाणे अॼु क़बर में अॼु सुभाणे आया ॿाहिरि, सुभाणे ॿिए ॾींहुं क़बर में वञा थो त कूड़ त कमु न ईंदो। हिन जो इहा जेको लका ॾिठो त मां सॼी ॻाल्हि कंदोमांसि वञी, भले 100 ॾिए या न ॾिए। साईं हाणे कुदरत मुंहिंजी अला अॼु उते अवाम जी खोटी त न ई हले, केतिरा माण्हू हुया जॾहिं हाणे कुराड़े जो वारो ग़रीब जो अचे सभु को अचे पियो पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि खणे पियो, हुनखे 100 रुपया मिले पियो। वरी अचे पियो नंबर वार ॻाल्हि हले पई, बाबा वरी हिकिड़े बादशाह जो वज़ीर अचो, बाबा इहो कुराड़ो मुड़ुसु आहे अगरि इन खे जॻहि ॾियो त भला इहो त ॻाल्हि ॿुधाए त पोइ तव्हां नौजवान हो पोइ बि तव्हांखे कोसो पासो ॾे पुॼी वेंदो। सही देरि मुंहिंजे कुदरत मुंहिंजी अला अॼु कुराड़ो अॼु शहज़ादे गुलमुनीर जे साम्हूं आयो त हाणे शहज़ादो रुबाब राणी जेकी आहे त शहज़ादो गुलमुनीर पे सॾिजे। उते जी पुॻो त शहज़ादे गुलमुनीर चयुसि त कुराड़ा ॻाल्हि ॿुधाईंदे? चए ॻाल्हि ॿुधायईं पर यकीन ॻाल्हि त कंदी आहे। चई भाउ हाणे तूं तो चवें यकीन हले केतिरा हिते ॿुधाइनि त मां सभिनी ॻाल्हि यकीन कंदी आहियां, 100 रुपया ॾींदी आहियां तोखे बि 100 रुपया ॾींदमि। चए मां कूड़ न हणंदो मां सची ॻाल्हि ॿुधाईंदोमांइ, पोइ भले वणे न वणे। हाणे कुराड़ा बसि तूं ॿुधाए कहाणी ॿुधाए टेम न सिराए। कुराड़ा चयो मूंखे कुराड़ो मुड़ुसु आहियां, हाणे घर खंघरनि सां घर भरे छॾियो, घर वारीअ मूंखे क्रोध कयो अथव। शहज़ादे गुलमुनीर ॾे वञे निभागा मुआ त 100 रुपया हासिलु करे अचे, खामखां हिते घर जूं खटूं छिने थो पियो। सो 2-3 ॾींहं चई त चौथे ॾींहुं मां बि कावड़ में निकिरी पियो आहियां, हलंदो अचां पियो। सो मूंखे दग में राति पइजी वई। हिकु बड़ जो वण हुयो, उन वण ते मां चढ़ी वेठुमि त उन वण अधु राति खां पोइ उॾार कई। अहिड़े मुल्क मूंखे खणी हलियो जिथे देव ऐं परनि जो मुल्क हुजे। सो देव ऐं वणनि जो उन परनि जो मुल्क हुजे साईं, उते नाच डांस हले पई, वॾो कमु हले पियो साईं सफ़ा। त हिते कुराड़े खे हंग वठी वई त कुराड़े बस जो कई त हिते साईं शहज़ादी सफ़ा चरी थी पई। उन महिल साईं पैसा उन महिल घोरण चालू कयईं, 100 हिसाब ई कोन ॾिठई। चई कुराड़ा बसि ॻाल्हि खण। चई त कुदरत मुंहिंजी अला जी मां बि उन वण ते वेठो हुजां, इहे डांसूं हलनि पियूं, देरि थी राति जा 4 थिया या 3 त उहो साॻो ई ख़ूबसूरत जेको नौजवान वण मां निकितो, वरी साॻो ई वण में अंदरि घिरी, वरी उतो वण उॾिरियो ते वरी साॻे हंधि जिथे मां चढ़ियो मां उते अची लथो। वरी पोइ सुबुह खेर सां थी मां अॼु तो वटि पुॻो आहियां, इहा ॻाल्हि एतिरी आहे 100 जेकी थिए करे। वरी कुराड़े जे मथां हिन दौलत उछलण हारो कई त बसि जंहिं ॻाल्हि हेतिरी खणायां पई बसि इहा ई ॻाल्हि आहे। कुराड़े खे चई हाणे जेको एतिरो इनाम ॾिनो त 10-12 हज़ार थी विया आहिनि, तो वटि गंज थी वियो आहे, अञा मथे पैसा ॾींदीमांइ, मूंखे रुॻो वण ॾसिया उहो बड़ ॾेखारे त कहिड़े बड़ वतो इहो तूं राति रहीं। हिन चयो त हाणे वेझो ई आहे, हितो ई मां खोड़ विथी आहे पर मां वठी थो हलां। साईं हाणे ॿियूं ॻाल्हियूं बंदि थी वियूं साईं। हाणे शहज़ादे गुलमुनीर खे जॾहिं सॼी ॻाल्हि जी ख़बर पइजी बाबा ॿियूं ॻाल्हियूं बंदि थी वियूं, साईं कुराड़े जी ॻाल्हि सिर्फ़ु शहज़ादे ॿुधी आहे, हाणे बसि वधीक कोन थो कुराड़े जी ॻाल्हि ई अॻिते थींदी। हाणे कुराड़ो ऐं शहज़ादो पाण में रवाना थी पियासीं हाणे उन बड़ ॾे। शाम जो टेम हुयो, अची बड़ जे अॻु पुॼा। कुराड़े चयो त भाउ इहो बड़ अथई, सो मां न हलंदोमांइ, बड़ ॼाणे तूं ॼाणे इहो बड़ ते वञुसि। साईं हाणे शहज़ादो गुलमुनीर साईं उते चढ़ी वेठो, साॻे हुन कुराड़े वारो कमु कई, मथे चढ़ी ऐं साॻो संदरो ॿधी ऐं रवानो थी पियो। उते साॻो अधु राति खां पोइ वाक़ई बड़ उॾियो सिधो सौ देवनि ऐं परनि जे मुल्क में वञी लथो त ॾिठे त वण गुलमुनीर शहज़ादो निकितो वण मां। हाणे हिनखे सुञातल शहज़ादो कुराड़ो त कोन पियो सुञाणे, ख़ूबसूरत शहज़ादो हुयो न। साईं निकितो अचे साॻो अचे रूप राग नाच वग़ैरह हलिया पिए हेॾो होॾो। हाणे चुप कहीं वेठो आहे।
से हलंदे 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 पछाड़े जंहिंमहिल शहज़ादो गुलमनीर अचण वारो हुयो त हे साईं लही टपड़े अॻियों अची वियसि त तूं चई हा त शहज़ादे गुलमनीर चयो त हाणे सॼी ॻाल्हि मां ॿुधाईं थो पर हितां हलूं पोइ हाणे कीअं मसइलो थींदो चई त हाणे हीउ मसइलो सॼो ॿुधाईंसि किसो चई त पोइ ॿुधाईं थो ई जंहिंमहिल साईं साॻी जॻह ते पुॻा साईं खेर अची राति चई हाणे राति जो मां हिते ज़ाहिर थींदुमि मां उॾस न कंदुमि हिते ई मां निकिरंदुमि सो तोखे ॻाल्हि ॿुधाईंदुमि सो हे राति थी ॿी राति हिते थी हाणे उहो होॾे कोन वियो हुते निकितो सॼो हवालु ॾिने ते मां हीअं मसइलो हीअं आहे सो जेकी तोखे कुराड़ी खीर लस्सी मखण जो पाव खणी ईंदी ऐं लस्सीअ जो लोटो सो इहा मुंहिंजी माउ हुई कंहिं ज़माने में मां नांग हुयुमि हिननि जो बचो हुयुसि सो जो को बादशाह मुंहिंजो पीउ सो हाणे इहा मुंहिंजी माउ हुई सो हाणे मां चाहे पागे मुल्क में पुॻो आहियां अचे सो तूं मूंखे ज़ात पुछा कई ज़ात शहज़ादे न पुछी हाणे टेम वेई बसि मां हाणे क़ैद आहियां हुननि जे हथ में आहियां मूंखे एतिरा साल मूंखे मोकल मिली इलाही सो हाणे मां वापसि आयो आहियां सो हाणे कुझु बि न थींदो से हाणे शहज़ादे खे इहा ॻाल्हि ॿुधाई हाणे कीअं मसइलो थिए ते बि कुझु चई वधीक मुंहिंजे नाने जे हथ में आहे सो उहो मूंखे इजाज़त ॾींदो त वरी मां साॻे रूप में अची मां तोखे वेंदुमि न त मां इहो नांग जे रूप में हूंदुमि हमेशह हिन वण में क़ैद हूंदुमि हिन सां हवालु करे सॼो ॿुधाईं त फलाणे मुल्क उन में वञो उते आहे रुॻो नांगनि जो मुल्क मतिलबु नांग देवी वग़ैरह उन ॿिए मुल्क में ओॾे में वञो ॾसणी ने उतरे पासे में हलियो वञो सिधो सो उते वञो सो उते आहे नांगनि जो मुल्क सो हाणे उते पियो हाणे हिन कमु अहिड़ो कमु कयो बादशाही सॼो हाणे हिन खां हाल अवालु टुटल वठी मुल्क जा रवाना थी पियो हीअ शहज़ादी जेको हुयो गुलमणीर शहज़ादो से हाणे हितां 100 मींहं बि कयईं साईं हितां जेको बि नौकर चाकर हिनखे दौलत जी बुख त कोन्हे उन पासे ॾे रवानो थी पियो सुठी मंज़िल ॾिठी त हाणे हीउ इलाइक़ो आहे हिन में अची रहियो राश उते कीअं वञी साईं माल जो वधाइण ऐं उते गाह पठो जेको कारायईं सभु कुझु उते सभु कुझु साईं हिन करायो साईं होद ठारायईं हिकिड़ा वॾा होद ठारायईं साईं वॾो पाणी जी सहूलियतूं उते कढायईं साईं शहज़ादो न हाणे सॼा कम करणु चालू कया साईं हाणे कुदरत मुंहिंजी अलाह जी हिन मींहं सुहाऊं हुयूं हिनखे खीर जा उते दरिया पिया वहनि साईं पाणी जीअं जॻह ते पाणी वहंदो आहे उन जॻह ते खीर पिया वहनि सो नांग हमेशह खीर जो शौक़ीन हूंदो आहे उतां जा नांग जेका बि हुते हुयो ई नांगनि जो मुल्क सो नांग जेका अचनि पिया सो खीर पी ॾाढी दुआऊं कंदा वञनि पिया पर कुझु हिनखे चवनि न पिया छो हिन नमक पिया खाइनि सही ने सखावत इहा हली पई हलणु लॻी पई की हले केतिरा नांग अचनि पिया हले केतिरा वञनि पिया हिन जी सखावत खे 3 ॾींहं गुज़री विया चौथे ॾींहुं हिन जो उहो नानो बि अचे निकितो शहज़ादे गुलमणीर जो हलंदो हलंदो अचे पियो से हाणे हे जंहिं महिल बि ही नांग अचनि उन महिल ही छपी पोइ ते बीहे पियो रहे ऐं नांग ते वरे में ॻाल्हाईंदा हुया सो हाणे हिन चयो त बणाए को एतिरी जीअं मुक़ाबिलो कयो आहे सखावत कई आहे जेतिरो हेतिरो अवाम पियो त नांग अवाम पलिजे पियो जेको नांगनि जो बादशाह हुनजो नानो शहज़ादे गुलमणीर जो उन चयो त शहज़ादा आहे त तूं इंसान जो बचड़ो पर जेकी शइ घुरणी अथई घुर सो हाणे ज़ाहिर थी असां अॻियों अचे त कुझु बि न कंदासीं हाणे हे पासो ॾेई लुकियो वेठो हीअ शहज़ादो रायो ज़ाहिर थियो सोचींसि नांग चयो जेको घुरणो अथई घुर चए तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो मूंखे गंजा बसि मूंखे खपे त शहज़ादे गुलमणीर जो सिर खपे चए ख़बरदार तेरा शहज़ादे गुलमणीर जो नालो न वठि बाक़ी ॿी सोन चवे चांदी चवे जेॾी दुनिया चवे मां तोखे ॾियां बाक़ी शहज़ादे गुलमणीर जो नालो न वठि चई त बसि ॿियो ॾिनो अलाह ॾिनो गंजा बसि इहा सखावत जेसि ताईं शहज़ादे गुलमणीर न ॾींदो ताईं इहा सखावत हलंदी पई मुंहिंजी तो तूं खीर पी पियो तुंहिंजा सॼो अवाम पीए पियो बाक़ी शहज़ादे गुलमणीर जो सवाइ बि मां कुझु बि न वठंदुमि तोखां हल साईं ही कावड़ में वरी कुराड़ो उन नानो हलियो वियो शहज़ादे गुलमणीर जो वरी साईं हाणे शहज़ादे गुलमणीर जी त उहो पढ़ायल हुई त नाने को घुरिजांइ त मुंहिंजो सिर घुरिजांइ वरी साईं ॿियो ॾींहुं थिए वरी शागिर्द खीर पी ड्रो करे वरी साॻियो ई नानो चवे त भा जेको घुरणो अथई घुर वरी हीअ चवे त तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो मूंखे गंजा मूंखे खपे त शहज़ादे गुलमणीर जो सिर खपे वरी हीअ कावड़ कयूं वरी हलियो वञे वरी साईं हाणे वरी साईं साॻियो फिरी अचे ॻाल्हि वरी 3 ॾींहुं साईं फिरी आयो चए तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो मूंखे चई गंजा मूंखे खपे त शहज़ादे गुलमणीर जो सिर करे खपे हिन चयो कावड़ में चई हल भाणा बसि ज़िदी आहे को वॾो बसि चई ज़िद न आहे बसि मुंहिंजी मोहबत आहे हिन सां चई बसि हाणे तूं कामयाबु थी वएं
शहज़ादो गुलमन तोखे ॾिनमि। ईअं ज़बान में चवंदो वियो। शहज़ादो जीअं हुयो तीअं वरी माण्हू साॻे रूप में थी वियो। हुते हुन नांग थी हुयो रहियल हो, पोइ माण्हू जे रूप में थी पियो वञे। हुन साॻी रुबाब राणी ऐं शहज़ादो गुलमन पाण में हिकु थी विया। सो वरी शहज़ादे खे ख़बर पइजी वई। शहज़ादी अचे त वरी मां तौबा कई, तोखां ज़ात न पुछा कंदो। वरी साॻे मुल्क में पंहिंजे वञी पुॻिया। साॻी भाषाई पंहिंजी साॻी भाषाईअ में ॿई ख़ुशि लॻा पिया। कल्ह ॾिठाम ॾाढा जोड़ लॻा पिया न, प्यार मुहबत साॻी हली पई। न को पुछण वारो न कुछण वारो, पंहिंजी भाषाई पंहिंजा मुल्क पंहिंजा राजा, कचो खाइनि पको खाइनि, वाड़ बादशाह तुंहिंजी हुकूमत। साईं एक मुंहिंजी ॻाल्हि बहितरीनु तव्हांखे लॻी हुजे त चैनल खे सिंध सलामत खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे लाज़िमी हणंदा, जे वक़्तु का नेक्स्ट वीडियो तव्हां वटि जल्दी पुॼे। दोस्ताणी कुर्बानी।